असांजे क़ौमी अॻवान साईं नवाज़ खान ज़ौर साहब जिन के तो अचन ऐं पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि। साईं नवाज़ खान ज़ौर। जोगी ते जड़ाओ, जोगी ते जड़ाओ निसोरो ही नीअन। पतंग जिए पैदा थियो सामी सिज वड़ाओ, आयो काक तड़ाओ कुंवारियन ककोरियो। स्टेज ते वेठल जुमन दरबदर, ताज जोयो, मीरसन आरिसर, अली जायद, उस्ताद शफी फकीर, इकबाल रिंद, जीएम भगत ऐं सामू वेठल साथियों, भाइरो, सहाफ़ी दोस्तों, जीएस। तकरीब आए जुमन दरबदर जी जिंदगी ते लिखियल किताब वठी हर हर जन्म वरबो जी मोहरत। किताब जिए लिखियो वियो आहे जुमन दरबदर जी जिंदगी ते, तंहिंजे करे उन किताब जा मुख़्तलिफ़ पासा आहिनि ऐं आत्म कहाणी जे किताब जी जेका ख़ूबसूरती थींदी आहे, जीवन कहाणी जे किताब जी जेका ख़ूबसूरती थींदी आहे, उहा इहा आहे त उन में कंहिं माण्हू जी ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ पासा, मुख़्तलिफ़ अंदाज़ इहे बयान कया वेंदा आहिनि जो उन में उनजी शख़्सियत जेका आहे सा उभरी ज़ाहिर थी अचे थी, पर उन दौर जूं हक़ीक़तूं जेके आहिनि उहे साम्हूं चिटियूं थी निर्वार थी बीहनि थियूं। ऐं हिन किताब जी हिकिड़ी ख़ासियत इहा आहे, जेतोणीकि मीरसन आरिसर खे हुन ते एतराज़ आहे, पर हिकिड़ी ज़बरदस्त ख़ासियत इहा आहे त अली ज़ाहिद जे अंदाज़ में लिखियो आहे, उहो एॾो सरल आहे, एॾो सवलो आहे, एॾो आसान आहे जो माण्हू खे ॻाल्हि जेका आहे सा तमामु सवलाई सां सम्झ में अची वञे थी ऐं माण्हू खे वाक़िअ बि लॻे ईअं थो ॼण सभु वाक़िआ जुमन दरबदर पंहिंजी ज़बानी पाण ॿुधाए थो। ऐं आउं सम्झां थो त अहिड़ो हिकिड़ो ज़बरदस्त किताब जेको आहे उहो ईधी जी ज़िंदगी ते, मौलाना ईधी जी ज़िंदगी ते माई तहमीना दुरानी बि लिखियो, अंधे जी लठ, ऐं उन में उहो बि ईअं ई उन ॻाल्हायो आहे। पोइ उनखे माई किताबी शिकिल ॾिनी आहे ऐं उहा ॾाढी शानदार अंदाज़ में जेको सो किताब लिखियो वियो आहे। ईअं दुनिया में खोड़ सारा किताब आहिनि जेके मुख़्तलिफ़ अंदाज़ में माण्हुनि जे जीवन कहाणियुनि ते उन्हनि जी ज़बानी उन्हनि ॻाल्हायो आहे, बाद में ॿियनि उन्हनि खे किताबी शिकिल ॾिनी आहे। या के किताब जेके आहिनि जीअं ख़ुदि ॿुधायो पे मीरा संत इंटरव्यू जे अंदाज़ में जेको सो ॻाल्हायो वियो आहे, उहा जीवन कहाणी आहे ऐं उन अंदाज़ में जेको सो छापी वई आहे। या हिकिड़ो ज़बरदस्त किताब आहे रूस जे सदर प्यूटन ते मर्द आन, उहो बि इंटरव्यूअनि ते ॿधल आहे, जंहिंमें प्यूटन जा उनजी घरवारी जेका आहे लुदमेला प्यूटन, उनजा इंटरव्यू आहिनि, उहे सॼा इंटरव्यू उन्हनि जी ज़िंदगी जी कहाणी ते ॿधल आहे। त लिखण जा मुख़्तलिफ़ अंदाज़ थी सघनि था, पर जेका ज़बरदस्त ॻाल्हि आहे उहा इहा त उहो किताब जेको आहे सो पंहिंजे दौर ते असर अंदाज़ थिए थो या न, पंहिंजे दौर जी नुमाइंदगी करे थो या न, पंहिंजे दौर जी तारीख़ थिए थो या न। ऐं जेकॾहिं आत्म कहाणी जेको किताब पंहिंजे दौर जी तारीख़ थी थो पियो त आउं सम्झां थो उहो कामयाबु किताब आहे, उहो हिकिड़ो सगारो किताब आहे। ऐं जेकॾहिं उहो किताब जुमन दरबदर ते लिखियो वञे त यकीनन उहो हिकिड़ो कामयाबु किताब। न रहा जुनूने रुखे वफ़ा, ये न रहा जुनूने रुखे वफ़ा, ये रसन ओ दार करोगे क्या, जिन्हें जुर्म इश्क पे नाज था वो गुनहगार चले गए। जेकॾहिं जुमन दरबदर खे ॾिसे आ फैसला सम्झां थो त इहो शेर न लिखियो आहे जो सिंध में अॼु बि जुर्म इश्क ते नाज़ कंदड़ गुनहगार कंहिं न कंहिं शिकिल में मौजूदु आहिनि। ऐं किताब में आरिसर साहब ते ॾाढे शानदार अंदाज़ सां लिखियो वियो आहे, साईं जेम्स ते ॾाढे शानदार अंदाज़ सां लिखियो वियो आहे ऐं उन्हनि जूं ख़ासियतूं, उन्हनि जी निरालप, उन्हनि जो किरदार ऐं उन्हनि जी जदोजहद जेका उनखे बहितरीन अंदाज़ सां लिखियो वियो आहे। न रुगो ॿिन्हिनि तमामु वॾियुनि शख़्सियतुनि ते, पर जेके नंढा कारकुन हुआ उन्हनि जो बि तफ़सीली ज़िक्र जेको आहे सो थियो आहे त कहिड़ा कहिड़ा साथी हूंदा, कहिड़ा कहिड़ा दोस्त हूंदा जेके आधी आधी राति तो जेको सो हलंदा ऐं कचहरियूं थींदियूं। तो हिकिड़े दौर के हिकिड़े किताब में यकजा कयो वियो आहे ऐं उन किताब में खुद जुमन दरबदर जी
पंहिंजी ज़िंदगी उनजो पंहिंजो अंदाज़ उहो बि उभरी थो अचे ऐं हिकिड़ा उन दौर जा क़दर जेके आहिनि उहे ज़ाहिर था थियनि। मिसाल तौरु इश्क जो क़दर बि ज़ाहिर थो थिए त हिकिड़ी निगाह में इश्क थी थो वञे ऐं पोइ माण्हू सभु कुझु छॾे थो ॾे। महबूब जे पुठियां माण्हू निकिरे त कशाला कढंदो वञी लाहौर खां निकिरे ऐं पोइ वरी वापसि महबूब सां गॾु अचे ऐं जेकॾहिं महबूब जी माउ पोती लाहे पेरनि ते रखे त माण्हू महबूब खे छॾे ॾे। इहो उन दौर जो इश्क जो क़दर हो त इश्क में बि क़ुर्बानी ॾिबी, पंहिंजे महबूब खे बि छॾे ॾिबो, उनजी ख़ुशी जो ख़्यालु रखिबो, उनजे घर जी इज़त जो ख़्यालु रखिबो, उनखे रुसवा न कबो। अहिड़े तरीक़े सां केॾियूं बि ॾुखियूं हालतूं हुजनि, केॾियूं बि ख़राबु हालतूं हुजनि, पंहिंजे आदर्शनि तां बि हथु न खणबो ऐं पंहिंजनि आदर्शनि जे पंध में हलबो। इहो बि दौर जो क़दर आहे। भाड़ो न आहे, पैसा न आहिनि, ॾोकड़ न आहिनि त गाॾी करे वठिबी वञी पहुचबो, पर जे न आहिनि त पंध बि वञिबो, गॾाए गाॾी ते बि वञिबो, ढगे गाॾी ते बि वञिबो, आधी राति जो बि वञी जेको सो जिते कचहरी रखियलु आहे उते पहुचबो। ऐं पोइ तहरीक खे अॻिते वधाइण जे लाइ ईअं बि कबो जो ॻाइबो, नचबो, फेरी पाइबी, या थी या नाचू पाया पेशवाज़ी, धुकड़ धमचड़ साज़ आवाज़ी, फेरड़ी पाया के छेरड़ी छमकाया, कीअं परचाया तोखे ॾस को ॾां। ये समूरा अंदाज़ जेके हुआ आज़ादी जी राणे खे परचाइण जे लाइ हुआ, उन खे विझे करण जे लाइ हुआ। त आउं सम्झां थो त हीअ किताबु हिकिड़ो कामयाबु किताबु आहे ऐं जेको पंहिंजे दौर खे इज़हारे थो। जुमन दरबदर सां इहो किताबु पढ़ी मोहबत जेका आहे सा त्यां ई वधी थी वञे। जेतोणीकि असांखे जुमन दरबदर जे गुणनि जी अॻु में ई ख़बर हुई त उन कुझु ॻाल्हियूं साईं खां बि सिखियूं आहिनि। सोढा सबर तुंहिंजे माण्हू कई मुमल, सैयद सां माण्हू मिले ऐं उहो नओं ऐं निरालो इंसान थी पए। ऐं उहो लिखे थो त आउं जेको कुझु बि आहियां उहो जीएम सैयद जे करे आहियां। दुनिया में वॾा अॻवान रहिया आहिनि, शख़्सियतूं बि ठाहियूं आहिनि, माण्हू ठाहिया आहिनि, माण्हू तराशिया आहिनि। उन्हनि मां किन माण्हुनि खे वरी ड्राइण जी कोशिशि कई आहे। महात्मा गांधी जहिड़ो माण्हू जे करे सुभाष चंद्र बोस खे ड्राइण जी कोशिशि करे, माउज़ी तंग बि इन क़िस्म जी कोशिशि करे, या दुनिया जा ॿिया अॻवान। सैयद जेको या जीअं भगत ॿुधायो पिए माया एंजलो जे बारे में, त उनजे माइकल एंजलो जे बारे में त उन मूर्ति ठाही ऐं उनखे मूसा जी मूर्ति ठाही, उनखे चई ॻाल्हाए, मूर्ति न ॻाल्हायो त उन कावड़ मां उनजो गोॾो भञी रखियो। सैयद माण्हू ठाहिया, सैयद कंहिंखे मुतर कोन आयो, कंहिंजो गोॾो न भञियो। इहा सैयद जी ख़ुशूसियत। ऐं अहिड़ी तरीक़े सां सैयद खां तमामु घणियूं ॻाल्हियूं जेके आहिनि से जुमन दरबदर सिखियूं ऐं अमली तौर ते उहे लागू कयूं। मिसाल तौरु सैयद तमामु वॾो महिमान नवाज़ हो। जुमन आउं सम्झां थो सॼे उमरकोट में जुमन दरबदर जहिड़ो महिमान नवाज़ न मिलंदो। ऐं उन महिमान नवाज़ी जा असीं जेको शख़्सी तौर ते बि गवाह आहियूं। शौकत वेठो आहे, असांजा नौजवान सॼो पोस्टर भरे निकिता, 12 बचे निकिता। ऐं उमरकोट में जॾहिं पहुता त बरसाति जेका सा एॾी हुई जो समूरा नेटवर्क जेके आहे उन्हनि कमु कोन पियो कयो। हिननि अमरान राब्तो कयो त हिते कंहिंजो नंबर नथो लॻे। मूं चयो राब्तो करियां थो, कंहिंजो नंबर नथे लॻो। मूं चयो नंबर नथो लॻे, हलिया वञो रोहलो आहे। चवनि कीअं वञो? मूं चयो जेको गस सम्झा में हलिया आया, राति जा 12 थिया शायदि, आधी राति हुई। जुमन मिलियो, ॿिया दोस्त मिलिया, उन्हनि चयो मानी, हिन चयो मानी असीं खाई आया आहियूं। तो जुमन थोड़ी देर खां पोइ मानी लॻराई, चयो मूंखे ख़बर आहे मानी खाए आया आहियो। चाचरे खां वठी सलामकोट खां वठी सॼो मींहुं पियो पए, होटलूं बंदि, मानी मां किथे खाधी? त साईं जेम्स सम्झी सघंदो पंहिंजे कारकुननि खे हीअ कारकुन जेको मानी खाधी आहे या न खाधी आहे। जुमन दरबदर सम्झी सघंदो आहे महिमाननि खे त हिननि मानी खाधी आहे या न खाधी आहे। अहिड़े तरीक़े सां साईं जेम्स पंहिंजे आदर्श सां जे अंदाज़ सां वफ़ादार हो, ज़िंदगी जी आख़िरी घड़ी ताईं बीठो रहियो। इहा सलाहियत जेका आहे सा जुमन दरबदर में बि आहे। उहो अॼु बि सन जे सफ़र जो पांधीअड़ो आहे। ऐं आउं सम्झां थो त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे त माण्हू पंहिंजे आदर्श सां ज़िंदगी जे तोड़ ताईं निभाए। ऐं हिकु घड़ी जे लाइ हालतूं ॾुखियूं थी वञनि, ख़राबु थी वञनि, कमज़ोरियूं जेके आहिनि सियासी तरीक़ो बि कमज़ोर थी वञनि, पर माण्हू पंहिंजे आदर्श मां इहो वेसा न लाहे। इहो यकीन न लाहे जेका आहे सा आख़िरी फतह असांजी थींदी। ऐं आउं सम्झां थो त इहो ई उत्साह, इहो ई जज़्बो,
इहो ई यकीन जेको आहे सो तहरीकनि खे कामयाब कंदो आहे, क़ौमनि खे कामयाब कंदो आहे, देशनि खे, वतननि खे, मुल्कनि खे पंहिंजे तक़दीर सां, पंहिंजे मुक़दर सां वञी मिलाईंदो आहे। त सिंध में इन क़िस्म जो वेसाह जेको आहे, इंसानी तारीख़ कॾहिं बि इन वेसाह खां ख़ाली न रही आहे। त इनकलाब ज़रूरु ईंदो, आज़ादी ज़रूरु मिलंदी, ऐं सिंध बि कॾहिं इन वेसाह खां ख़ाली न रही आहे। ऐं सम्झां थो त जॾहिं जुमन दरबदर जो गीत ॿुधिजे थो, वठी हर जनम वरबो, मिठा महिराण में मिलबो, ख़तमु हूंदा थी वेंदी चिटी चांडाण में मिलबो, तॾहिं असांखे पद्मावत जे पचनि तां सिंध जी आज़ादी जो सूरज उभरंदे नज़र अचे थो। तव्हां सभिनी साथियुनि जी महिरबानी।